खां रिपोर्ट कर रहियो आहे सिंध ग्रीन न्यूज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल कादिर सांघा जी रिपोर्ट मूजिब त कंबर अवामी तहरीक ज़िले कंबर शहदादकोट जो कन्वेकेशन ऐं सिंध जो वजूद ऐं वसीला बचाओ कॉन्फ्रेंस शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब हाल में थी गुज़री। कॉन्फ्रेंस में अवामी तहरीक के कारकुनन समेत सियासी समाजी सहाफ़ी धुरिन शिरकत कई। उन मौके ते कॉन्फ्रेंस के खिताब कंदे अवामी तहरीक के मरकजी सेक्रेटरी वकील साजिद महसर, कामरेड गुलाम मुस्तफ़ा चांडियो, इमदाद पठान, अयाज जमाल, महबूब ज़राहू जो ऐं ॿियनि चयो त सिंध जो ज़मीनूं वसीला नीलाम कया पिया वञनि। कारपोरेट फार्मिंग के नाले में सिंध जो लखें एकड़ ज़मीनूं हड़प कयूं पियूं वञनि। इरसा एक्ट तरमीम गैर आइनी आहे। इरसा एक्ट तहत 6 केनाल ठाहिण सिंध जे पाणीअ ते धाड़ो आहे। सिंधी क़ौम अहिड़ी साज़िश कॾहिं बि क़बूल न कंदी। अॻुवाणी चयो त हिक साज़िश तहत हथ वठी सिंध में मज़हबी इंतहा पसंदी खे भड़कायो वियो आहे। सिंध अमुन ऐं रवादारीअ जी धरती आहे। सदियुनि खां वठी हितां जे माण्हुनि प्यार ऐं प्रीति विरहाई ऐं मुहबत वारो माहौल जोड़ियो आहे। अहिड़े माहौल खे हिक सोचियल साज़िश तहत मेरो करण जी नाकाम कोशिश कई वञे पई। अहिड़े सोच जे आबियारी वक़्त जी सरकार करे रही आहे। कॉन्फ्रेंस खां अॻु अवामी तहरीक जे ज़िले इलेक्शन अवामी तहरीक जे मरकज़ी सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महसर ऐं सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर कामरेड गुलाम मुस्तफ़ा चांडे जी निगरानी में थी गुज़री। अवामी तहरीक ज़िले कंबर शहदादकोट जी नई बाडी चूंडी वई।